इमाम बैहकी, हजरत इमाम बैहकी दलाइलुन नबुव्वा में हजरत मौला अली करमल्लाह वजहुल करीम खां रिवायत आणन था। वो अली जको महबूबन करीमन जो चाहे महबूबन तव्हां के मुझे मौला अली जे शान जी खबर न है। मुझे मौला अली जो शान आयो महबूबन करीमन फरमायो अली तू मुझो भावा मां तुझो भावा। सोने दिलबर फरमायो असां जो रहबर अली अली या दिलन जो दिलबर अली अली। असां जो रहबर अली अली या दिलन जो दिलबर अली अली या। हजरत अली करमल्लाह वजहुल करीम रिवायत आणी महबूबन करीमन जे हुस्न जी तज़किरो फरमाइंदे हजरत मौला अली फरमायो त मुझे नबी जा वार मुबारक एडा त हसीन हा, एडा त सुणा ऐं खमदार आ जो हिक नजर दिसण सां आशिकन जी दिल मोहिजी पवंदी हुई। सुणे अली फरमायो मुझे आका जा वार मुबारक जेको ॾिसंदो हुयो त सुणे नबी जे वारन के खमदार ॾिसंदो हो। मुझे महबूबन करीमन जे वारन में खम हो ऐं थोड़ा घुंडीदार जुल्फा। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत सईद बिन मुसैयब यह भी बैहकी में रिवायत था। हजरत सईद बिन मुसैयब हजरत अबू हुरैरा साईं जी मजलिस में वेठला। हजरत अबू हुरैरा साईं जडे भी मुझे आका जी असाबी पान में वेहंदा हा त सुणे नबी जा तज़किरा वेही कंदा हा। उन महबूब जी अदाउन के जांचींदा हुआ। उन सुणे महबूब जे जुल्फन जा तज़किरा कंदा हुआ। महबूब मदीने वारे जे हुस्न जमाल जा तज़किरा कंदा हुआ। छो जो हुस्न ऐं जमाल शख्सियत जी तारीफ़ कंदे कंदे मानू जे दिलनि जे अंदर उन शख्सियत जी मोहब्बत जागी पवंदी आ। दोस्ताने मोहतरम कंहिं बुजुर्ग खां कंहिं पुछो, कंहिं मुरीद पुछो साईं मूंखे तव्हां सां मोहब्बत घटि आ, मूंखे छा करणु घुर्जे? त उन बुजुर्ग फरमायो अबा तूं वञी पंहिंजे पीर जे शान जा गज़ल पढ़ त तुंहिंजी मुअल दिल जेका तुंहिंजी दिल में मुर्शिद सां मोहब्बत न आहे उहा मोहब्बत जागी पवंदी। असा भी पान में वेंदा हुआ त सुणे महबूब मदनी मीर जे हुस्न ऐं वाखाण जा तज़किरा कंदा हुआ। हजरत अबू हुरैरा खां हजरत सईद बिन मुसैयब पुछो त ए अबू हुरैरा बुधा त मुझे आका जी पेशानी कीअं हुई? त हजरत अबू हुरैरा फरमायो मुझे आका जी पेशानी मुबारक कुशादी ऐं वेकरी हुई। दोस्ताने मोहतरम अग्या हजरत अली करमल्लाह वजहुल करीम सोने अली खां के पुछो त ए अली बुधा त मुझे महबूब जी अखड़ियों कीअं हुयूं? सोने सरदार जे अखियुनि जो तज़किरो त कर। ए अली असां खे बुधा त महबूब मदीने वारे ताजदार जे अखड़ियों कीअं हुयूं? त हजरत अली फरमायो कान अदअजल ऐनैन। मुझे आका जूं अखियूं मुबारक वॾियूं कुशादियूं वेकरियूं हुयूं। मुझे सुहिणे हबीब जूं अखियूं एतिरियूं हुयूं जो ॾिसण वारे जी दिल में घर करे वेंदियूं हुयूं। दोस्ताने मोहतरम मुझे सुहिणे हसान हजरत हसान बिन साबित न चई सुभान अल्लाह। वो हसान जेको दरबारे रिसालत जो सनागर आ। काफर मुझे आका जे मथां जे कदे
गुस्ताखी कंदा हुया त हज़रत हसान उन जो जवाब दींदो हुयो। वो हसान, वो सुनो हसान तो फरमाए व अहसन मिन कलम तरकत आईनी व अहसन मिन कलम तरकत आईनी व अजमल मिन कलम तलिदिन निसाउ खुलिक़्त मुबर्रम मिन कुल्लि ऐबिन कअन्नका कद खुलिक़्त कमा तशाउ। इन्हें जो तर्जुमो हजरत सुने पीर मेहर अली साईं मां पंहिंजे तकरीर हिते ख़त्म कंदसि। हजरत सुने पीर मेहर अली शाह फरमायो किथे मेहरे अली किथे तेरी सना गुस्ताख अखी किथे जालनिया किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख अखी किथे जालनिया चुप कर मेरे अली इथे जा नहीं हो बोल।